जश्न आज़ादी जो भारत जयंती मना रहे उन सिलसिले में रखे हुए आहे दिल्ली सिंधी एकेडमी ग्यारह के प्रोग्राम इन सिलसिले में जारी रखे हैं। आज जो प्रोग्राम आहे रोल ऑफ सिंध इन द फ्रीडम स्ट्रगल सिंध जो किरदार हो आज़ादी की हलचल में इन मौजूद ते दिल्ली सिंधी एकेडमी की सेमिनार रखियो आहे। ऐसा के खुशी आहे जिन हुआ तारीख़ ॾिठी आज़ादी की उहे आज़ादी के हलचल जा बरवाना पहले मौजूद आहिनि। असीं फ़ख्रु महसूस कयूं था उनते त उहे पंहिंजी तारीख़ अखियुनि ॾिठी हिते बयानु कंदा। इन खां पोइ सॼा मुख्य महिमान बॉम्बे मां मिली आया आहिनि। श्री राम जगराणी जी जेके तारीख़ जा मोहताज आहिनि जिनखे असीं मीट ॾींदासीं जिन जो वास्तो सहयोग फाउंडेशन इंटरनेशनल सां से मंच ते बराए महिरबानी करे ॾींदा श्री राम जगराणी जा मेंबर प्रोफेसर के.एन. वासवाणी जी के वासवाणी जेके सिंधी एकेडमी का मेंबर आहिनि। इन खां सवाइ गांधीवादी ऐं उन्हनि जी आशीर्वाद हमेशह असां सां रही आहे। शुभकामनाऊं त उन्हनि खे बसि अर्ज़ु कंदासीं त उनखे मंच ते सिंधी एकेडमी के सेक्रेटरी डॉक्टर मोतीलाल जुतवाणी के साथ अर्ज़ु कंदासीं त ही जेके असां रिलीज़ कयूं था उन्हनि किताबन पे कुछ लाइनूं जेके आहिनि के पंहिंजे दरबार सां कनि त मां सभ खां पहिरीं मरकाणी साहिब खे इहा अर्ज़ु कयूं था। चवणु चाहींदुसि कल्ह मूंखे किताब मिलियो अधु वक़्तु पढ़ी वियुसि। तमामु सुठो किताबु आहे तव्हांखे पढ़ी ख़ुशी थींदी। पहिरीं छा हूंदो हींअर छा आहे पाकिस्तान में पहिरीं छा हूंदो छा आहे हिंदुस्तान छा आहे छा ॻाल्हियूं कॉमन आहिनि छा फिरियूं आहिनि। ख़ुशीअ जी ॻाल्हि जॾहिं भगत सिंह अने साथियुनि खे सज़ा मिली फांसीअ जी अंग्रेज़ घबराइजी वियो छा करियूं किथां करियूं। पोइ कंहिंखे एजेंट थींदा आहिनि हिकिड़ा पंहिंजे पैसे वारा तंहिं चयो साईं हिकिड़ो कोठ में कसूर हिकिड़ो बीहो रहंदो आहे नालो अथसि मोहम्मद अहमद उनखे वठी था अचूं उनखे तव्हां कुझु ख़ुशि करियो उनखे तव्हां आमली रजिस्टर करियो त हिकिड़ो ॻोठाण हो जंहिंजो नालो मोहम्मद अहमद हो कसूर में रहंदो तंहिंखे कस्तूरी चवंदा हुअसि। तंहिंखे वठी आया तंहिंखे साईं गवर्नर साहिब नवाब जो ख़बर ॾिनो 250 एकड़ ज़मीन ॾिनाईंसि ऐं चईंसि तूं ॻोइयो वञी सर्टिफिकेट ॾियनि त हा भई फांसी थी। इहो हिन जो किसो ऐं जेको हुते वीचारे फांसी भुटो कंहिं ॾिसो माण्हू मज़ेदार हो शैतान हो अलॻि चीज़ आहे पर पूरो हिकु मनसूबो हो। इहो जेको मोहम्मद अहमद कसूरी हो तंहिंजो फैमिली जा झगड़ा जेके थींदा आहिनि न जिन में क़तल थियो
ऐं ज़िया पूरो ने फसाए फासे थिया वो पाण मुझो ताने ॿुधायां त उन वक़्तु 1930 में को भी हिंदू सिख मुसलमान मैजिस्ट्रेट वञण लाइ तयारु कोन हुओ ऐं कुझु साल मलकणी साहब के अर्ज़ाली त हिकिड़ो ॿियो बि किताबु आहे वो भी हिन मौक़े ते रिलीज़ कंदा सिंधी कल्चर श्री यूटी ठाकुर जी जो आहे किताब असांजा मुख्य मेहमान श्री राम जवाहराणी जी मौजूद आहिनि उन्होंने इन मौके ते ख़ासि जेका इशाद पंहिंजी मैगज़ीन जी सहयोग टाइम्स इंटरनेशनल जी कई आहे त उन्हनि खे असीं अर्ज़ु कंदासीं त उहा कॾहिं रिलीज़ कनि प्रोफेसर के.एल. वासवानी जी ठीक है जैसा बता रहे टेप जरूर नो बस बोर्ड करे अरे पर बहुत सुंदर सहयोग जो हाँ सही सब पकड़ो सब सिद्धो ओके क्या ओके ॻाल्हाइणो आहे जाते समय माटी अभी त सिंध स्वतंत्रता जे हलचल में केतिरो ऐं कहिड़ो भाॻु वरितो सिंधी अकेडमी खे मुबारकूं आहिनि ऐं दिल्ली जे सिंधी समाज खे मुबारकूं आहिनि जो असीं अॼु राजधानी में गॾिया आहियूं ऐं हिकु अहिड़े हाल में गॾिया आहियूं जिते मुख्य मेर थींदा आहिनि ऐं 9 अगस्त जेको हिकिड़ो तवारीख़ी ॾींहुं आहे उन ॾींहुं असीं गॾिया आहियूं ऐं असांजे सिंधी एकेडमी जे वाइस चेयरमैन के.आर. मलकानी ऐं मोतीलाल जोतवाणी जो सेक्रेटरी आहे ऐं ॿियनि सभिनी जे मदद ऐं सहकार सां हीउ मेल ठाहियो वियो आहे जिते असांजो भाउ राम जवाहराणी बॉम्बे मां आयो आहे चीफ गेस्ट थी ऐं छाकाणि त हीअं मीटिंग हली रही आहे जेके फ्रीडम फाइटर्स आहिनि उन्हनि खे राष्ट्रपति घुरायो आहे इन करे हिते आनंद हिंगोरानी अचिणो आहे कुझु वक़्त खां पोइ असांजो भाउ नारायण वाधवानी जो असांजे मशहूरु हेमू कलाणी जंहिंखे भेटियो वेंदो आहे सरदार भगत सिंह सां उन वांगुरु क़ुर्बानी कई क्विट जा मूवमेंट में यूनियन वारनि जी नौजवान खिली पाण खे शहीद करे छॾियो जंहिंजे लाइ सभु सिंधी जाति वारा फ़ख़्रु वठंदा आहिनि उहो नारायण वाधवानी उहो ईंदो ऐं असांजूं भेनरूं हुते आयूं आहिनि लक्ष्मी सिद्धवा ऐं सदोरी भेण त हीउ जेको मेल आहे असांजो सो आहे त असीं यादि करियूं त असांजा जेके सिंधी सूबेरा हुआ ऐं सिंध केॾो न मुख्य हिसो स्वतंत्रता जे हलचल में वरितो फ्रीडम फाइट में वरितो यादि हूंदो तव्हांखे पर जेके यंगर आहिनि उन्हनि खे न यादि हुजे त उन्हनि खे यादि करायूं त 1930 में
जॾहिं साल्ट सत्याग्रह जी मूवमेंट हली तॾहिं कराची में जेको मेयर थियो उते के त शहीद थी विया पर जयराम दास हो हुनखे गोली लगी। ऐं मूंखे यादि आहे त गांधीअ बिल्कुलु हिकु अजीब तरीक़े जी टेलीग्राम दादा जयराम दास खे मोकिली जॾहिं हुनखे पतो पियो त हुनखे गोली लगी आहे त हुननि चयो त गोली थड़े ते लगी पर जेकॾहिं गोली हार्ट ते लगे हा त इहा वॾी कुर्बानी लिखी वञे हा। ॿिया बि हुते शहीद थी विया। नाला तव्हांखे घणी ईंदा, आचार्य कृपलानी, सुचेता दीदी, डॉक्टर चोथराम गिदवानी जंहिंखे गजेंद्र शेर चवंदा हुआ सिंध जो, जीअं लाला लजपत राय खे पंजाब जो गजेंद्र शेर चवंदा हुआ। न फ़क़ति आज़ादी हथ करण जे लाइ सिंधियुनि शुरू खां वठी स्वतंत्रता जे हलचल में गहरो वरितो पर वॾे में वॾी कुर्बानी उन्हनि 1947 में कई छाकाणि त पंजाबियुनि खे अधु पंजाब मिलियो, बंगालियुनि खे अधु बंगाल मिलियो ऐं सिंधी हुआ जिन सॼी सिंध जी कुर्बानी ॾिनी ऐं दर बदर थी हिंदुस्तान में आया। तंहिंजे करे कॾहिं ईअं चवण में ईंदो आहे कि मुंहिंजी दिलि में ईअं लॻंदो आहे अॼु के ॾींहुं शायदि लॻो हिकिड़ो भाउ मूंखे गॾियो हुन चयो त मोबाइल त बराबरि पर असां केॾो न सठो, असां केतिरो न सठो आहे ऐं असांजा इनाम जेके आहिनि से शांत आहे। पर इहा जेका इहो जेको एहसासु दिलि में आहे सो सचपच असां सिंधियुनि सां गॾु महात्मा गांधी खे हो। उन करे 15 अगस्त जेका पार्टीशन थी थी इन जे करे उहो दिल्लीअ में न रहियो ऐं उहो कलकत्ते हलियो वियो। भाउर ईंदा आनंदी मोरानी पाण अची तव्हांखे पंहिंजा आज़मूदा ॿुधाईंदो हलचल जा। नारायण वाधवानी ॿुधाईंदो, जेके असांजूं भेनरूं आहिनि उहे ॿुधाईंदो। आज़ादी जे मुजाहिदनि में औरतुनि जो बि रोल रहियो आहे त असां नींढ ॾींदासीं। हींअर ॾाढी लक्ष्मी सिब्भागे जेके बॉम्बे मां कढी करे आया आहिनि दिल्ली सिंधी एकेडमी, असां सभई अव्हांजा जोड़ाता आहियूं जो तव्हां ख़ुदि करे वक़्तु कढी करे हिते असीं मरंदा पियूं। आज़ादीअ जे आंदोलन जे शुरूअ में असांजे राष्ट्र कविअ ॾुखायल गातियूं हुयूं। इन्हनि सिटुनि नौजवान भेनरुनि ऐं भाउरनि जे अंतस्थल जे ओत प्रोत राष्ट्रीयता जी भावना भरे छॾी। भाउर हिकु पासे ऐं भेनर ॿिए पासे। काले जी जवान काले छॾे निकिता, भेनरूं पंहिंजा घर छॾे निकितियूं, जवान ऐं ॿुढा सभु घिरी पियासीं घेर में। मां आज़ादीअ जे ॾींहंनि लाइ तव्हांखे कुझु ॿुधायां। उन खां अॻु में जेके अमल पचार माणिक, पचार फ्रीडम फाइटर, स्वतंत्रता सेनानी आज़ादी जे सूर्य उदय थियण खां अॻु में ई वञी प्रभु खे प्यारा थिया, उन्हनि जे जीवन जी हिकु हिकु घटना मां तव्हांखे ॿुधाईंदसि। पहिरियों भाउ जेको मुंहिंजे घर जे बिल्कुलु नज़दीक रहंदो हो, जंहिंजे जीवन जे कार्य मूंखे मुतासिर कयो, जंहिं कई जेल जूं यात्राऊं कयूं, जेको जेल मां छुटण जे शाम जो अंधारी रात में दरवाज़ो खुलकाए मुंहिंजो सुकल ढोढो खणी आयो हो। सदके भेण
पायरच की डोडे टुकुर खा तू जेल में न रही है मुखे पक्का है तू इंदी अफगान तो ते वो पियो पारे रखेला है सच पूछो मुंडो दो वात साका दो मुझे अखिन आबो दियो मुझो धरना हुए और ये सूर सटू सही जेल जा हरा ढोढा खाए मिठी माता जन्मभूमि राष्ट्र माता के चरणन में पहलो शीश नवाइन था बाप निर्मल जीवदानी कई जेल जो यात्राओं कयो खेस पेट जी बीमारी थी पे दस्ते सूरी थी पे बुखार आयो एलो कापारी बुखार 105 106 भाव नंद गिदवानी हिनखे पंहिंजे घर में वठी वियो इलाज कयोसीं पर फकिन फर्क न कयो हिकु रात आधी रात जो 1:30 बजे हिन जो मथो अहिड़ो गरम थी वियो जो सवर खे ईअं रखियईं ॼण त अंदरि माण्हू सुम्हियो पियो आहे हीउ घर छॾे निकितो पैदल लगभग मैल 1.5 मैल बंद करे हैदराबाद जी बेसंदाज में पहुंचो अकेले अकेले इन जोर सां नारा हया हिंदुस्तान आजाद इनकलाब जिंदाबाद भारत माता की जय बेसंदाज जा वॉचमैन पटेवाला उठी आया ॾिसनि था छा था ॾिसनि पथ ते पाणी जा मटका खणी इन जवान पंहिंजे मथे ते विधा क़ौमी झंडो जो संदसि नंढड़ो कागज़ जो खीसे में पियल हो उनखे पंहिंजे निरंत झिमकाए ऐं हमेशह हमेशह जे लाइ असां खां मोकिलाए वञी प्रभु खे प्यारो थियो निर्मल जीवदानी शायरो आज़ादी जे आंदोलन शुरू थियण वक़्ति हिनखे अहिड़ा गीत ॻाता जेके जवाननि जे हृदय खे छिके वठंदा हुआ जेके असांजे दिलनि में उथल पुथल पैदा कंदा हुआ जेके असांजे कदम खे वधाईंदा हुआ आगे बढ़ो संदसि हिकु गीत जूं 4 सिटूं फ़क़ति मां तव्हांजे अॻियां रखंदसि आहे भारत पिण घणो विल में सथो आहे भारत पिण घणो विल में सथो केस ताईं तंग ज़मानो आहे ॾिठो आहे ज़ालिम केतिरनि खे ई पुछो आहे ज़ालिम केतिरनि खे ई पुछो हाय छो ई मैल रात जो ॾठो छो न भारत जो थिए थो रोज साहब शाल आज़ादीअ जो उभरे हा गुज़ारे वञण खां हिकु ॾींहुं फ़क़ति हिकु ॾींहुं अॻु में हिन हिकु गीत रचियो ज़िंदगी अलाए ठाहे उन जी पछाण नाहे उन लाइ ईअं जुगाए सिक सां वञो निभाए कंदरा परे हटायूं अॻिते कदम वधायूं निर्मल जी जुदाई असां सभिनी खे आज़ादीअ जे उपासकनि खे वॾो धक्को ॾिनो पर असांजी मंज़िल दूर बिल्कुलु दूर हुई असां पाण खे संभालियो सॼी हैदराबाद में निर्मल जीवदानी जी अर्थीअ सां असीं गॾु वियासीं पूरे शहर जी परिक्रमा ॾेई जॾहिं शमशान भूमि में पहुतासीं त असां सभिनी जेके शहर ठाहिया से उते पढ़िया विया तव्हांजे हिन भेण हिकु शहर उन वक़्तु जॾहिं साई ते पटीसीं कागज़ ते लिखियो जेको मां तव्हांजे अॻियां पेश कंदुसि
ॾिसो छा आहे मुंहिंजे दरे जो सिंबल आहे मुंहिंजे दरे जो ओके गॾु कमु कंदासीं लेकिन शिकली घणी आहे साईं वादन असां ॾाढी सॼो ॾींहुं दिल्ली तयारु आहे कि हुनजो नालो लिखाइणो आहे त असीं उन्हनि खे घर पहुचाईंदासीं न ॾींदासीं। कुझु तस्वीरूं बि आहिनि दिल्ली सिंधी एकेडमी जिते यादगार सिंधी असांजा जेके अॻवान हुआ उन्हनि जूं जेके हथ लॻियूं आहिनि से हिते लॻायूं आहिनि। ऐसी अर्ज़ु कंदासीं अगरि कंहिं वटि बि उहे तारीख़ी के झूनियूं तस्वीरूं हुजनि से बराए महिरबानी करे तव्हां ॾींदा दिल्ली सिंधी एकेडमी खे त उहा महफ़ूज़ कंदी। ऐं हींअर जीअं अॼु जे हिन प्रोग्राम में आज़ादी जो जेको ही 50 जश्न असीं मल्हाए रहिया आहियूं दिल्ली सिंधी एकेडमी तरफ़ां मुख्य महिमान आहिनि असांजा सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन श्री राम जवरानी। उहे कुर्ब करे बम्बई खां हिते आया आहिनि ऐं अव्हां सिंधियत लाइ सिंधी ॿोली लाइ सिंधी कल्चर लाइ सिंधी अदब जे लाइ घणो कुझु कयो पिया। असांखे ख़ुशी आहे जो तव्हां वक़्तु कढी आया आहियो ऐं असीं हींअर नींढ ॾींदासीं मुख्य मेहमान श्री राम जवरानी खे त उहे पंहिंजा वीचार पेश कनि। आज वक्त जो सभापति मिस्टर के.आर. मलकानी, स्वतंत्र सेनानी दादा आनंद हिमोरानी, भेण लक्ष्मी सिद्धवा, प्रोफेसर वासवाणी ऐं भेण सदोरी। मुंहिंजा साथियों, पहिरीं सभ खां पहिरीं त मां दादा आनंद हिमराणी खे हिन ॻाल्हि खे चवंदुसि त मूं ही पर्चो या ही जेकी ट्रॉफी आहे शाबाशीअ लाइ या महिरबानी जे लाइ न कढी आहे, सिर्फ़ु मूं पंहिंजो हिकिड़ो नंढो फर्ज़ सम्झी करे उहो अदा कयो आहे ऐं मूंखे उमेद आहे तव्हांखे क़बूल पवंदो। सभिनी स्वतंत्र सेनानियुनि पंहिंजा वीचार हिते पेश कया। असांजे आज़ादी जे उपासकनि पंहिंजा वीचार पंहिंजा आज़मूदा असांखे ॿुधाया। महात्मा गांधी जे फिलॉसफी ऐं उन्हनि जे उद्देश्यनि ते हली करे आज़ादी जी हलचल में उन्हनि हिकु अहम रोल अदा कयो ऐं पंहिंजे जाति जो नालो रोशन कयो। जंहिं बि जातीअ में अहिड़ा लाल अहिड़ा सभ्य ऐं योग्य इंसान जन्म वठनि था उन जातीअ जो ॻाढ़ ऊचो आहे। मां इन्हनि सभिनी स्वतंत्र सेनानियुनि खे प्रणाम थो कयां, आशीर्वाद थो वठां। मूं आज़ादी में ॿाहिरो कोन वरितो, मूं आज़ादी खां पोइ जनम वरितो आहे। इन करे इतिहास जा फ़र्क़ पढ़ंदे या बुज़ुर्गनि खां ॿुधंदे इन ॻाल्हि जो मूंखे अहसास थो थिए त आज़ादीअ जो ॾींहुं असां सिंधियुनि जे लाइ ख़ुशी ऐं ग़म जो हिकु ताली पेटे थियल ॾींहुं हो। ख़ुशी इन करे जो आज़ादी मिली, देश आज़ाद थियो, उन में असांजो बि योगदान हो, असां सिंधी जाति जो योगदान हो, बेहद ख़ुशि थियासीं। पर ग़म इन करे जो हिकु विरहाङे जो कहर असांजे मथां थियो, पंहिंजे अवाणे वतन खे पंहिंजे ज़मीन खे छॾिणो पियो। कंहिं बि जातीअ जो वजूद या उनजो बाड़ो उनजी आहे संस्कृति ऐं सभ्यता। सभ्यता ऐं संस्कृति ज़मीन सां जुड़े थी। ज़मीन छॾीसीं, बाड़ो थोरी कमज़ोर थियो, वजूद खतरे में आयो। आज़ादी जो सूरज ही खणी चइजे त पंहिंजे लाइ त भरपूर रोशनी खणी आयो, पर असांजे लाइ कुझु अंधकार हो। असांजे रहबरनि, असांजे नेताउनि उन ॻाल्हि जो ध्यानु नेशनल लीडर्स खे छिकायो, आवाज़ उथारियो, खेनि भरोसो ॾिनो वियो त तव्हां सां कोई बि बेइंसाफ़ी न थींदी। इन करे उन्हनि रहबरनि उन अंधेरे जे उन्हाई खे कोन मापियो, अंधेरे जे गहराई ते न विया ऐं कुदरत पंहिंजो कमु करे छॾियो, विरहाङो थी वियो, सिंध असांखे छॾणी पई। वक़्त हालात जे सितम ऐं मजबूरी खे सहंदे ॾुखिया सुखिया ॾींहं कढंदे असां अधु सदी गुज़ारीसीं ऐं हिकु पंहिंजे ई महिनत सां पंहिंजे पुरुषार्थ सां जीअं दादी लक्ष्मी सिद्धवा चयो, हिकु अहिड़े मुक़ाम में हिकु अहिड़ी मंज़िल ते अची पहुता आहियूं जिते की कुझु क़दुरु असां पाण खे महफ़ूज़ सम्झूं था पिया। आशावादी आहियूं, निराशा खां परे आहियूं।
50 साल जो जते माज़ी सां ॾिसूं था त असांजी माज़ी तमामु सुठी हुई मोहन जे दड़े जा वारिस आहियूं अॼु असांजो ठीकु आहे पर सुभाणे यकीनन असांजो सुठो थींदो जेकॾहिं असीं पाण में मिली ॿधी रखी कदम कदम सां मिलाए करे अॻियां वधंदासीं आज़ादी जे बरतन खे ॾिसंदे चेयरमैन मेंबर पार्लियामेंट श्री के.आर. मलकाणी जिन खे त उहे अॼु हिन मौक़े ते पंहिंजो सिद्धांती खिताब पेश कनि श्री के.आर. मलकाणी और दोस्तों बुजुर्गों मां कुछ चवां तंहिंखां उन खे माफ़ी तलबा हिते कम से कम ॿ वॾा फोटो हुअणु खपंदा हिकिड़ो महात्मा गांधी जो ऐं ॿियो हेमू कालाणी वेरी गुड मां शुक्रगुज़ार आहियां ममतानी खे जंहिं चिठ मोकिली त हेमू जो चित्र हिते छो कोन आहे हुन रूप मां तो 42 मूवमेंट में घणी माण्हू जानी ॾिनियूं गोलीबाज़ी लेकिन केस हलाए फांसी ते चढ़ा मां फांसी ते हिकिड़ो ई केस टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज एंड बी त भुल चुको माफ़ उमेद आईंदा जॾहिं अहिड़ा फंक्शन थियनि था त नंढा न पर वॾा इहे ज़रूरु हुअणु खपंदा हुआ फिर ॻाल्हि की निर्मल जी तानी जी मूंसां पढ़ंदो क्लासमेट हो दोस्त हो जंहिंजो नालो हुअसि निर्मल तहिड़ो स्वभाव हुअसि तहिड़ी सूरत हुअसि तहिड़ी सीरत हुअसि जंहिंखे चइबो न जेम ऑफ अ मैन यू आर दैट सभई ॾिसिजे त सिंध जो जेको योगदान रहियो फ्रीडम मूवमेंट में उहो लासानी छल को ॾींहुं अचे जॾहिं असां मां को निकिरे ऐं उहो सॼो दास्तान लिखे छाजो हिकिड़ो प्रांत हो नंढो प्रांत हो जंहिंजी कुल आबादी पछाड़ी ताईं 40-42 लख हुई मूवमेंट में घणे भाङे खिलाफ़त मूवमेंट के टाइम पे मुस्लिम बंधु थे उन्हें पर वो हिंदू हुआ जिनकी संख्या कुल 18 लख हुई जिनको योगदान अहिड़ो हूंदो हो जो चयो वेंदो हो त कराची हैदराबाद सखर या स्टार सेंटर्स आहिनि धाक हूंदी जंहिं वक़्तु कांग्रेस वटि जा मेंबर कुल 12 हूंदा 12 उन्हनि खे बीमारी शुरू थी भाई हिकिड़ो शेड्यूल कास्ट हो जेको शेड्यूल ट्राइब जो हिकिड़ो ओबीसी डिम्को हुजे कोन हूंदी लियाकत ते हूंदी माण्हू कुर्बानी जो माॻो कहिड़ो आहे उन ज़माने में कांग्रेस जो इनकम जे 12 में 2 सिंधी हुआ अहिड़ो शानदार शुरू कयो ऐं इहो रुगो कोई न थियो आहे मूंखे पढ़ी ख़ुदि अचणो हो त 1884 में कांग्रेस जी स्थापना खां 1 साल अॻु में सिंध टाइम्स जंहिंजो एडिटर मां बयान थो साधू हीरानंद हो त अख़बार में लेख छपियो त नादिर शाह तरफ़ो हिकु दफ़ो लूट करे वियो अंग्रेज़ असांखे रोज़ वेठो लुटे अंग्रेज़ खे हिंदुस्तान छॾे वञणु खपे हिकु वीचार खां कोई टींडा जो नालो साधू हीरानंद 1884 में लॻायो तव्हां पोइ छा थियो मां हुन में नवें विस्तार सां तमामु घणो कमु ॾिठो हिकिड़ो ब्रह्मचर्य आश्रम ॾिठो हो जंहिंखे ईस्ट कचो चइबो हैदराबाद ॿार न कठा कंदा 12-14-15 साल जा संस्कार पवंदा पर इन जे पुठियां इहो राज़ हूंदो भाई को टेररिस्ट रेवोल्यूशन खे तकलीफ़ में तो उते लिखाए रखंदा त राज बिहारी बोस को उते लिखाए रखंदा तो मां कटा माण्हू जो हीरो न हीरो सरदार बुद्ध सिंह उनखे त जोड़ियो तमामु घणा ऐं उत्साह हुन माण्हू में एतिरो 1930 जी ॻाल्हि हूंदी एतिरो उत्साह माण्हुनि में त जेकोब में हिकिड़ी मीटिंग थी राम टू यू विल एप्रिशिएट इट पर्टिकुलरली तो असांजी मीटिंग सभु उत्साह माण्हू पिया पैसा कनि हिकिड़ो माण्हू आयो शायदि धोबी हो चई साईं मां कुझु ॾियणु चाहियां थो पर मूंखे आहे कुझु कोन मूंखे चई मूंखे कोई सौंटी आहे चयोसि तूं सौंटी ॾियनि दान में ॾेई छॾ उन उहा सौंटी ॾिनी सौंटी जो नीलाम थियो उन ज़माने में उन सौंटीअ ते 250 अहिड़ा शानदार किस्सा ऐं शानदार जॾहिं 1930 मूवमेंट शुरू थी आहे 2 थी मूं के दोस्तों के चो तब एक के मुल्क में 20 स्थिति में हो जा तो शामिल लेने न होना एक सौ उन्हें कैलिबर जो मानू हो शानदार मानू यानी आई एम प्राउड दैट आई न्यू हिम एंड ही न्यू अ लिटिल प्यार कंदो कट घोर वटसे लो तो गाड़ी बैंगो गांधी पूछो सो महात्मा गांधी पूछो जो कहा एक इटवल छातो छे साल मूवमेंट लाइ मानू एरा फ्री हुंदा इक्वल टर्म से गालींदा तो इटवल जो
चौथागे तो ये जो कुछ मात्रा में और होशियारी सा वो चला जी अमेरिका तो उसमें लड़ते रहे, इंडिया पाकिस्तान लड़ता रहे, ईरान इराक लड़ता रहे, यानी चीन जापान चीन इंडिया लड़ता रहे, ये उनकी गेम है। जी इतने सुझाव होते गए थी संजनासी भुजनदासी मेरे ख्याल में तभी ये जॉन इंडिया था सफेद भारत वाला मुल्क उन्होंने रिसर्च है मामा तो इस नातवाई पे हिंदुस्तान जो को पाकिस्तान है फिर खंडवड़ी थी दासी से तो अलग मुल्क कुछ पर जी फ्रांस जर्मनी जी दोस्ती थी है बल महाभारी लड़ाई लड़ना को कनाडा यूएसए करीब जानी दुश्मन होगा आजकल कनाडा यार भाई में कोई फर्क नहीं हाँ सभी संगठन की आजादी तमाम कुर्ब करे आया दिल्ली सिंधी एकेडमी तमाम जी घुराए दिया बड़ी बड़ी महरबानी तर चाह में तमाम शरीक थींदा वंदे